हुआ है। इस गाड़ी में ये तीनों फोर्ट हो गए। इस गाड़ी में भी ये देखिए इनका हाल देखिए भाई। तफरी माग कोहमरी में बर्फबारी दौरान गार्डन में फासी पियल 23 शहरनि जे साहब उसाजण सबब फौत थियण वारे साने खां पोइ जिते ज़िम्मेवारनि जो तयन करण लाइ बहस थी रहियो आहे उते इहो काराइतो बहस बि हली रहियो आहे त अहिड़ी कंहिं बि इम्कानी सूरतहाल में फासी पवण जी सूरत में शहरनि खे कहिड़ा हिफ़ाज़ती उपाउ वठणु घुरिजनि। कोहमरी जहिड़ी रिकॉर्ड बर्फबारी में ख़ुदा न करे जेकॾहिं तव्हां जी गाॾी फासी पवे ऐं 20 कलाकनि ताईं केर बि तव्हां जी मदद या रेस्क्यू लाइ न पहुचे त तव्हां छा कंदा? ही इंतिहाई अहम ऐं काराइतो सवाल आहे जंहिंजो जवाब हर शहरी खे मालूम हुअणु घुरिजे। शदीद बर्फबारी में तव्हां पंहिंजी गाॾी में फासी पवण जी सूरत में गाॾी जो हीटर लाॻीतो हलाइण खां पासो कयो। वक़्फ़े वक़्फ़े सां हीटर हलाइण दौरान गाॾी जा शीशा थोरी देर जे लाइ खोलियल रखो। जेकॾहिं गाॾी स्टार्ट थियल आहे, हीटर हली रहियो आहे ऐं गाॾी जो साइलेंसर बर्फ़ पवण या ॿिए कंहिं सबब जे करे बंदि या ढकिजी वियो आहे त गाॾी अंदरि कार्बन मोनोऑक्साइड गैस ठहण लॻंदी ऐं माण्हू इन ज़हरीली गैस सबब पहिरियों बेहोश थींदा ऐं पोइ मौत जे मुंहं में हलिया वेंदा। मोनोऑक्साइड बेरंग ऐं बेबू क़िस्म जी गैस आहे जेका तेज़ रफ़्तार ख़ामोश कातिल आहे। जंहिं बि हंधि घणी बर्फ़बारी पवंदी आहे उते ऑक्सीजन लेवल हूअं ई घटिजी वेंदी आहे। तंहिं करे बर्फ़ में फासी पवण जे नतीजे में गाॾी जा शीशा थोरा खुलियल रखणु तमामु ज़रूरी आहे। बर्फ़बारी या सख़्त थधि वारनि इलाइक़नि में ॿारनि सां गॾु सफ़र करण वक़्तु खाधे पीते जो सामान खणणु यकीनी बणायो। हर 2 कलाकनि खां पोइ पाणी जा बि 2 ढुक ज़रूरु पियो ऐं थोरो घणो खाईंदा बि रहो। सभ खां वधीक अहम ॻाल्हि इहा आहे त जिस्म खे लाॻीतो हरकत में रखणु यकीनी बणायो। कुझु माण्हू निंड कनि था त घटि में घटि हिकु माण्हूअ खे लाज़मी जाॻणो आहे। सख़्त थधि में रत जी गर्दिश घणी स्लो थी वेंदी आहे, तंहिं करे जिस्म जी चुरपुर लाज़मी आहे ऐं गाॾी अंदरि मौजूदु कंहिं बि माण्हूअ खे 2 कलाकनि खां वधीक सुम्हणु न ॾियो। गाॾी में फासी पियल माण्हू पंहिंजे हथनि जी आङुरनि ऐं पेरनि खे लाॻीतो हरकत ॾींदा रहनि। साह खणण में ॾुखियाई थिए त थोरी देर लाइ गाॾी मां ॿाहिरि निकिरी वॉक कनि ऐं पाणी जा बि 2 ढुक पीअनि। सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त कोहमरी वारे साने जहिड़ी ख़राब मौसम में ॿारनि सां गॾु सफ़र करण खां पासो कयो वञे।